अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सौरभ सूमरो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शिकारपुर में 18 फेबरवरी ते कासिर नवाज़ शाह साहिबु जेको तमामु वॾो शाइर आहे सिंध जो, पूरे पाकिस्तान जो, उन जो बेनिफिट शो थी रहियो आहे 18 फेबरवरी ते दुआ शादी हाल शिकारपुर में। ऐं उन ई दौरान उन खां पोइ बेनिफिट शो खां पोइ ठग बादशाह हिकिड़ो मज़ाही असलाही स्टेज ड्रामो बि पेश कयो वेंदो गुल आर्ट अकेडमी तरफ़ां। शिकारपुर जा जेके बि दोस्त आहिनि, शिकारपुर लकी गुलाम शाह उन जे भरिसां सखर जा लाड़काणे जा, उहे दोस्त हिन में वधि खां वधि शिरकत कनि। ऐं कासिर नवाज़ शाह साहिबु जेको तमामु बहितरीनु शाइर आहे, हिन वक़्तु उहो अलील आहे। सो अचो त कोशिशि करे उनजी ज़िंदगी बचायूं ऐं उनजे बेनिफिट शो खे कामयाबु बणायूं। जेके बि दोस्त असांखे ॾिसी रहिया आहिनि, जेके असांजा परिस्तार आहिनि या कासिर नवाज़ शाह साहिब जा परिस्तार आहिनि, उहे 18 फेबरवरी ते दुआ शादी हाल में पहुचनि राति जो 8 वॻे। उन्हनि जो बेनिफिट शो थी रहियो आहे, तमामु बहितरीनु फ़नकार उन में अची रहिया आहिनि। अव्हां बि अचो ऐं उन में अची करे पार्टिसिपेट कयो ऐं वधि खां वधि ताउन कयो। कासिर नवाज़ शाह बेनिफिट शो ऐं मज़ाही असला स्टेज ड्रामो बि ॾिसो अची ठग बादशाह। वॾी महिरबानी।